अस्सलाम वालेकुम। वेलकम टू सलापट इंसाइक्लोपीडिया। अज पान छा पढ़तासीं? अज पान मिक्स फ्रैक्शन टू इम्प्रॉपर फ्रैक्शन मतलब मुरक्कब जेके पान गडियल अनपूर खे छा में कन्वर्ट कंदासीं? इम्प्रॉपर फ्रैक्शन मतलब त गैर वाजिब अणपूर में तब्दील कंदासीं। कीअं तब्दील कजे? ही स्टार्ट करण खां पहिरियों जेकॾहिं अञा ताईं असांजो चैनल सब्सक्राइब न कयो त चैनल खे सब्सक्राइब करे वठो जीअं हर वीडियो तव्हां ॾिसी सघो। शुरू कयूं था बिस्मिल्लाह करे। पहिरीं मिसाल वठूं जेकॾहिं पान त 2 सजा 3 भाङे 4 ईअं लिखियल हुजे त इनखे हाणे गैर वाजिब अणपूर में कीअं तब्दील कजे? पाण छा करिणो आहे? हिन ॿिनि खे ज़रब करिणो आहे इन सां मतिलबु 4 सां त घणा थींदा? 6 सां ज़रब करिणो आहे त हीअ थींदा 8 प्लस में ही 3 ऐड करना, 3 विच में जोड़ करे छॾना त टोटल घणा थिया? 11। ही जेका ज़रब करण ऐं जोड़ करण खां पोइ जवाब ईंदो ही पाण लिखंदासीं मथे, बाक़ी ही साॻियो हेठि जो हेठि। मतिलबु कीअं थियो? ॿिनि खे जेका सजा आहिनि हुन खे ज़रब कयोसीं छा सां? छेद सां, ऐं विच में जोड़ करे छॾियोसीं अंश। जेको जवाबु आयो उहो मथे लिखियोसीं अंश में, ऐं बाक़ी जेको छेद आहे उहो साॻियो छेद ई रहंदो। ही पंहिंजो कन्वर्ट थी वियो छा में? इम्प्रॉपर फ्रैक्शन में। ॿी मिसाल वठूं था। 3 सजा 1 भाङे 3 हिन खे कीअं कजे? साॻियो ई तरीक़ो आहे। पाण हिननि खे पाण में ज़रब करिणो आहे ऐं विच में 3 ज़रब 3 जमा विच में छा करिणो आहे? 1 जेको मथे अंश आहे त घणा थिया? 3 की 9 9 1 10 त छा लिखंदासीं? 10 अंश थी वियो पंहिंजो ऐं 3 साॻा हेठि अंश जेको छेद आहे उहो साॻियो ई रहंदो। ही कन्वर्ट थी वियो। उम्मीद आहे त तव्हांखे सम्झ आयो हूंदो। हाणे असां तव्हांखे 2-3 होमवर्क ॾियूं था जेको तव्हां करे कमेंट में शेयर करे सघो था, ऐं को बि मसइलो हुजे तव्हां पुछी सघो था। होमवर्क में छा छा आहे? तव्हांखे 2 सजा 1 भाङे 4 ऐं ॿियो होमवर्क आहे 3 सजा 5 भाङे 7। हिननि खे कन्वर्ट कयो ऐं प्रैक्टिस कयो। इहो वॾो इम्पॉर्टेंट आहे। पाण खे को बि प्रॉब्लम सॉल्व करण खां पहिरियों सभिनी खां पहिरियों पाण खे छा करिणो पवंदो आहे? जेका मिक्स फ्रैक्शन में मतिलबु गडियल अणपूर में लिखियल हूंदा आहिनि हुननि खे पाण गैर वाजिब अणपूर में तब्दील कंदा आहियूं, हुन खां पोइ प्रॉब्लम हल थींदा। इहो सिखणु सफ़ा ज़रूरी आहे। मिलूं था नई वीडियो में। पंहिंजो ख़्यालु रखिजो। ख़ुदा हाफ़िज़।